खुदा ताला तव्हां सभिनी जी रोज़ी में बरकत अता फरमाए। आमीन। खुदा ताला तव्हां सभिनी खे हर आफ़त हर मुसीबत खां परे रखे। आमीन। खुदा ताला तव्हांजी औलाद खे नेक राह ते हलाए। आमीन। तव्हां जॾहिं बि वांदा आहियो अधु कलाक 15 मिंट या 5 मिंट जॾहिं बि तव्हांखे वाक़ई मिले तव्हां दुरूद शरीफ़ पढ़ो, कलमो पढ़ो, दरगाह जे लाइ, दरगाह जे वास्तेदारनि जे लाइ, जमायत जे लाइ, मुंहिंजे लाइ तव्हां दुआ कयो। इन मुल्क जे लाइ दुआ कयो। खुदा करे इन मुल्क ते जो तकलीफ़ूं आहिनि खुदा उन तकलीफ़ुनि खां इन मुल्क खे ॿाहिरि कढे। मुंहिंजे लाइ तव्हां दुआ कयो जो तव्हां सभिनी सां हिकु नज़र सां हलां, तव्हां सभिनी खे बराबरि सम्झां। जो अल्लाह ताला मूं ते ज़िमेदारी अता फरमाई आहे तव्हां जमायत जी तरफ़ां जो मूं ते भारत जो वियो आहे इन में खुदा ताला मुंहिंजी रहनुमाई फरमाए। जॾहिं बि मां फ़ैसिलो कयां खुदा उन में मुंहिंजी रहनुमाई फरमाए ऐं फ़ैसिलो नेक नियती ईमानदारी ऐं इंसाफ़ सां कयां। अगरि मां तव्हांखे इज़त ऐं इंसाफ़ ॾेई थो सघां त पोइ मां सम्झां त मां कामयाबु आहियां। ऐं तव्हां हमेशह मुंहिंजे लाइ दुआ कयो जो मां इंसाफ़ करे सघां। जॾहिं मां इंसाफ़ कयां त मां इहो न ॾिसां मुंहिंजो पुटु केरु आहे ऐं कंहिं ॿिए जो पुटु केरु आहे। इंसाफ़ खुदा वास्ते थींदो आहे ऐं ख़ुदा वास्ते जो शइ आहे तव्हां वटि उन में ख़यानत कंदव। इहो अमानत आहे, अमानत में ख़यानत कंदव त ख़ुदा खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदव। तंहिंजे करे मां जो बि शइ करणु थो चाहियां ईमानदारी नेक नियती ऐं इंसाफ़ सां थो करणु चाहियां। तव्हां जमायत जो फर्ज़ु आहे पंहिंजे ख़लीफ़नि जो मुल्क जो एतिराम कयो, अदब कयो, उनजे पंहिंजे पीर जाइ ते ॾिसो। ऐं मां हिन दरगाह जे ख़लीफ़नि खे पीर बागारे जे ख़लीफ़नि खे मुखनि खे इहो थो ॿुधायां जीअं तव्हां पंहिंजी औलाद खे था ॾिसो उहे सभिनी खे ॾिसो। तव्हां मुख ते आहियो, ख़लीफ़ा ते आहियो, ख़ुदा जी तरफ़ां आहियो, तव्हांखे हिकिड़ी इज़त मिली आहे। पीर बागारे जी जमायत पाकिस्तान में बि आहे, इंडिया में बि आहे। 70-80 लख जमायत में हर कोई ख़लीफ़ो नथो थिए, हर कोई मुख नथो थिए। त मुखनि खे ख़लीफ़नि खे इहो सोचणु खपे जो ख़ुदा ताला उन्हनि ते केतिरो राज़ी आहे, उन्हनि खे एतिरो हे मुक़ाम मिलियो आहे। हिन मुक़ाम खे पंहिंजे खे संभाले हलनि, हर कंहिंखे हिकु नज़र सां ॾिसनि। ऐं तव्हां हमेशह मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो जीअं मां अॻु में बि तव्हांखे चयो आहे, जमायत खे मां चयो आहे महिरबानी करे नंढे ॿारनि जी संगाबंदी रिश्तो न कयो जेसि ताईं बालिग़ नथा थियनि। अगरि छोकिरी हा नथी करे ऐं तव्हां निकाह था विझो निकाह जाइज़ न आहे। तंहिंजे करे जेसि ताईं तव्हांजा ॿार वॾा न थियनि कोई संगाबंदी न कयो। तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो, पंहिंजे ॿारनि खे क़ाबिल कयो जो जमायत जो हिन दरगाह जो नालो रोशन कनि तव्हांजा ॿार। ऐं मुंहिंजे लाइ हमेशह दुआ कंदा कयो तव्हां कि मां तव्हां सभिनी सां मोहबत, इंसाफ़, खुले दिल, नेक नियती सां हलां।
Ya Rabbil Alamin. आपके फकीर में Lady,